ख़ल्क़ कयल शयुनि में मदीने वारे साईं खे बि पंहिंजूं सिफ़तूं अता फरमायूं आहिनि। समझो था जियां ज़ाहिरी बात हो पंहिंजे हैसियत मुताबिक ज़ाहिर बातिन आहे, मदीने वारे साईं जो बि नालो अल्लाह ज़ाहिर ऐं बातिन रखियो आहे। अव्वल ऐं आखिर अल्लाह हुआ पंहिंजे शान मुताबिक, पर अव्वल ऐं आखिर मदीने वारे साईं फरमायो मूंखे बि अल्लाह ताला बनायो आहे। अर्ज कयो या रसूल अल्लाह तव्हां अव्वल ऐं आखिर कीअं? अल्लाह जी त समझ में अचे थी, अव्वल न हुई तॾहिं अल्लाह हुयो, जॾहिं का शइ न हूंदी तॾहिं अल्लाह हूंदो, तव्हां अव्वल ऐं आखिर कीअं आहियो? साईं जन फरमायो नबूवत में सभ खां पहिरियों नबी बि मां आहियां, सिलसिला नबूवत खे ख़त्म करण वारो बि पहिरियों मां आहियां। माना नबियन में अव्वल भी मां आहियां, आखिर मां आहियां। वो तो जाहिर आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां नबी कॾहिं हुयो? हबीबन फरमायो कुंतो नबिय्यन व आदम बैन रूह वल जसद, आदम अञा रूह ऐं जिस्म जे विच में हुयो, अल्लाह मूं मुहम्मद करीम खे अॻे ई नबी बनाए छॾियो हुयो। इन एतबार खां मदीने वारो साईं अव्वल आहे। जे सिलसिले के पुजाणी ते पहुंचाइण वारा असांजा सुना हबीब आहिनि। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। मुंहिंजा महबूब असां तोखे नबियन जे पुजाणी वारो माना खातमुन नबिय्यीन बनायो आहे। एतबार खां आखिर आहे। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अव्वल हिकड़े एतबार खां मां ईअं आहियां जो सभ खां पहिरियां क़यामत जे ॾिहाड़े मां मोहम्मद मुस्तफ़ा उथारियो वेंदुसि। जन्नत में वञण वारो सभ खां पहिरियां मां मोहम्मद करीम हूंदुसि, पर जन्नत में सभ खां आखिर में वञण वारो बि नबी हूंदो। समझो था, पहिरियां बि नबी आखिर में बि नबी। सो कीअं? हदीस मुबारक आहे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में हलिया वेंदा, जन्नती जन्नत में, दोज़खी दोज़ख में। कुछ कलमे पढ़ण वारा दोज़ख में रहिजी वेंदा, बुरन अमलन करण वारा हूंदा, गुनाह करण वारा हूंदा, बेहयाई बदकिरदारी करण वारा हूंदा, उन्हनि जो में हूंदो। जिब्रील अमीन अल्लाह खां इजाज़त वठंदो मुंहिंजा मौला हाणे जन्नती जन्नत में हलिया विया, दोज़खी दोज़ख में हलिया विया, मूंखे इजाज़त ॾे त मां वञी ॾिसां, मंज़र ॾिसी अचां, दोज़खियुनि खे कीअं अज़ाब थो करी, जन्नतियुनि खे कहिड़ियूं नेमतूं थो ॾी, मौला मूंखे इजाज़त ॾे। रब फरमाईंदुसि वञ। हज़रत सईदना जिब्रील अमीन अव्वल ईंदो, जहन्नम में ॾिसो, दोज़ख में ॾिसंदो, माण्हुनि खे अज़ाब पिया थियनि, दोज़खी जलन पिया गुनाहनि जे करे, को व्याजी हुते पियो सड़े, को ज़ानी अज़ाब में पियो आहे, को रिश्वतखोर अज़ाब में पियो आहे, को धोखेबाज़ अज़ाब में पियो आहे, तरह तरह जा अज़ाब, उन्हनि जूं रड़ियूं कूकूं दाहूं। हज़रत जिब्रील अमीन हैरत में पइजी वेंदो। कुछ माण्हू हूंदा जिब्रील खे सुञाणंदा, ओ जिब्रील जॾहिं जन्नत में वञण थियई त असांजे सुहिणे महबूब मुस्तफ़ा करीम खे असांजा सलाम चइजां, हबीबन के सलाम चइजां या रसूल अल्लाह तुंहिंजा कुछ उम्मती दोज़ख में रहिजी विया अथई, तो त वाइदो कयो हो पंहिंजे हर उम्मती खे बख़्शराए जन्नत में वठी वेंदे, दोज़ख में रहिजी विया आहियूं, असांजी मदद कर। हज़रत जिब्रील अमीन चयो त मां तव्हांजो न्यापो ॾींदुसि। हज़रत जिब्रील ईंदो जन्नत में, जन्नत जो मंज़र ॾिसंदो, उहा ॻाल्हि विसरी वेंदी, दोज़खियुनि जो पैगाम, जन्नत जूं नेमतूं ॾिसी, जन्नत वारनि जो सुकून ॾिसी, हे निमाज़ी उन्हनि जा महलात आहिनि, हे हाजी आहिनि उन्हनि जा महल आहिनि, हे ख़ैर वारा आहिनि, हे नबी सां मोहब्बत रखण वारा आहिनि, हे अल्लाह जे दीन ते अमल करण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ महल हूंदा, जन्नतूं हूंदियूं, हूरूं कसूरूं हूंदियूं। एॾियूं नेमतूं ॾिसी हज़रत जिब्रील अमीन खां उहा ॻाल्हि विसरी वेंदी। जब वापस वरंदो त अल्लाह फरमाईंदुसि जिब्रील हो जो दोज़ख में नबी जे उम्मतियुनि न्यापो ॾिनो, उहो त साईं खे न्यापो कोन ॾिनो। वरी चयो सुभान अल्लाह, कुर्बान मुंहिंजा महबूब तुंहिंजी रहमतुनि तां कुर्बान, कुर्बान मुंहिंजा मौला तुंहिंजी वरी शफ़क़तुनि तां कुर्बान। अल्लाह ताला फरमाईंदो वञ महबूबनि खे न्यापो ॾे। जियां जो जिब्रील ईंदो अचे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह उम्मती कुछ दोज़ख में रहिजी विया आहिनि, उन्हनि ही न्यापो ॾिनो आहे। जियां जो महबूब सोना उन्हनि जो न्यापो ॿुधंदा त ॾुखारा थी वेंदा। ओ जे नेमतूं हुयूं, जन्नत जा इनाम हुया,
तन सभनी में खामोश थी वेंदा। अल्लाह के खबर हुंदी वरी पुछा कयो महबूब छो दुखारो थियो ही हबीब केड़ी शे तो के के जन्नत त मु अल्लाह ठाही तो महबूब मुस्तफा करीम जे लाए। असा सुन्नियुन जो अकीदो वा त हिन दुनिया जो बाइसे तखलीके कायनात आहे त मदीने वारो साईं आ। माना जग जुड़ियो आ त महबूब जे सदके जुड़ियो आ। जहान ठयो आ त मदीने वारे साईं जे सदके। साईं के अर्ज के वेंदो या अल्लाह हबीब के अल्लाह फरमाइंदो महबूब बुधा छो दुखारो थियो ही मौला तो चयो हुयो तुजी उम्मत में तोखे राजी कंदुस मुजा कुछ उम्मती दोज़ख में रहजी विया आहिनि। हबीबन के हुकुम थींदो महबूब वञ जंहिंखे सुञाणी जंहिंजे सीने में सरह जे दाणे जेतिरो ईमान आहे हिकिड़ो दफ़ो चयो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उनखे जहन्नम मां कढाए पाण सां गॾु जन्नत में वठी वञे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तने कुरान चवन त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तोखे मु अल्लाह जहानन जे ला रहमत बनाए छडियो। खुश थींदा दोज़खी जहन्नम में जलन पिया महबूब चे कढराईंदा सुञाणंदा हे मुंहिंजो उम्मती आ। फिरकार पुछड़ा हुया तरे जहन्नम में विया पर नबी इते बि बेवफाई न कंदो उते बि सुञाणण वारो हूंदो। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद सुने दिलबर साईं फरमायो चेदो सब छॾे विया हू न छॾींदो सब छॾे विया हू न छॾींदो ओ साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर अंगण ते अला ईंदो मोहम्मद मीर ईंदो मोहम्मद मीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर सब छॾे विया हू न छॾींदो सब छॾे विया हू न छॾींदो ओ साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद अंगण ते अला ईंदो मोहम्मद मीर। सुभान अल्लाह। ओ तेसी साईं फरमायो जन्नत में न वींदुस जैसी हर उम्मती के बख्शराए जन्नत में न मोकलिया जडे सब जन्नत में हलिया वेंदा जहन्नम मौला हे त सजी दोज़ख खाली थी वई हिते त हिकड़ो माण्हू हाणे न बचो आ सब तुंहिंजो महबूब बख्शरायो थो वञे पियो। पो अल्लाह अहिड़ो करम फरमाईंदो जहन्नम जी बाहि रड़ियूं कंदी उहा जहन्नम जी बाहि पाण खे साड़ींदी। इहे लफ़्ज़ अचनि था हदीसुनि में अकायद जे किताबनि में त अल्लाह ताला उन जहन्नम जी बाहि खे थधो कंदो करम पो सही मुंहिंजा उहा जहन्नम जी रड़ बंदि थींदी। वाह वाह महबूब जी शफ़क़त जो को उम्मती बाक़ी न रहंदो। साईं जन फरमायो जॾहिं सभु हलिया वेंदा आख़िर में पो मां वरी जन्नत में दाख़िल थींदुसि। मना जन्नत में वञण वारो अव्वल भी मदीने वारो त आखिर भी मदीने वारो साईं आहे। सुभान अल्लाह। माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह मता को इए चवे त जेके सिफतूं अल्लाह जो इन सुन्नी मदीने वारे साईं के ॾींदा आहिनि असां कोन ॾिनियूं आहिनि इहे सिफतूं अल्लाह ॾिनियूं आहिनि। वरी जो सुभान अल्लाह असां न ॾिनियूं आहिनि। रहीम मदीने वारे साईं के असां न सॼो आहे अल्लाह सॼो आहे। रऊफ मदीने वारे साईं के सुन्नियुनि जो अल्लाह सॼो आहे। शफीक मदीने वारो साईं मुझा अजीज मदीने वारो मेहरबान मदीने वारो शफकत करण वारो मदीने वारो रहमत करण वारो मदीने वारो असां न चयो आहे अल्लाह फरमायो आहे। वरी जो सुभान अल्लाह। पर जेके सिफ़तूं अल्लाह ताला मखलूक है न हाणे रहमत जी सिफ़त आहे माउ में भैया रहमत जी शफकत आहे। जीजल अम्मा है न जीजल माउ बि रहमत कंदी आहे माउ बि अबो बि शफकत कंदो आहे दोस्त एक बे ते मेहरबानी कंदा आहिनि। या रहीमियत वारी सिफ़त आहे कंहिंमें घटि कंहिंमें घणी। मदीने वारे साईं के मखलूक में उत्तम ऐं आला रहीम बनायो। पर रहमान सिफ़त अहिड़ी आहे जेका मखलूक में कंहिं वटि बि कोन्हे सिवाय अल्लाह जे। बस हिकु अल्लाह रहमान आहे।
रब जे अजीम नालन मजा हिकड़ो नालो आहे रहमान। रब छा थो फरमाए, दुरूद पढ़ो तो ॿुधायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ताला फरमायो अर्रहमान, जोर रहम करने वारो अल्लाह, वो अल्लाह रहमान अल्लमल कुरआन। तवज्जो जो दा अल्लाह तो फरमाए रहमान, पंजी रहमानियत वारी अजीम तरीन सिफत अल्लाह बयान कई। वरी रब फरमायो अल्लमल कुरआन, वो रहमाना वो रब्बा जे कुरान जो इल्म सिखारियो आहे, जे कुरान जो इल्म दिनो। वरी 3 आयत में रब फरमायो खलकल इंसान। हाणे अल्लाह बयान जो करे मां रब केर आया, वो रहमान केरा, वो रहमान रब केरा। पहिरियों अल्लाह फरमायो मां रहमान वो जे कुरान जो इल्म दिनो। वरी रब तो फरमाए खलकल इंसान, मां वो रहमान आया जे इंसान के पैदा कयो आहे। जे अल्लाह इंसान के जोड़ियो, इंसान के ठाहे अल बयान, ऐ उन इंसान के इल्म बयान अता फरमायो अथई। सुभान अल्लाह। अरे अल्लाह तो फरमाए इंसान ते इंसान आ, मखलूकात में इंसान के पैदा कई, पर पंजी रहमानियत सा इंसान के अल्लाह जोड़ियो। पंजी रहमानियत वासा इल्म बयान सा, इल्मुल कुरान सा वरी इंसान के गदाए। बुजुर्गन चयो, मुफस्सिरन चयो, मुहद्दिसन चयो त खलकल इंसान मा मुराद हर इंसान नहीं, पर इन मा मुराद अल्लाह बयान कयो खलकल इंसान मां उहो रब आया जे मदीने वारे साईं के पैदा कयो आहे। मां उहो अल्लाह आया जे महबूब के तखलीक कयो, मदीने वारे साईं के खलकियो। मां लजपाल नबी के तखलीक कयो, किए पैदा कयो। अल्लाह तो फरमाए पंजी रहमानियत वारी सिफत सा वो पंजे महबूब मुस्तफा जी तखलीक कई आहे। वरी जो सुभान अल्लाह किए पैदा कई। हाणे रहमान फरमाए पान के रहमान चई, वरी चवे तो नबी के तखलीक कयो, महबूब के जोड़ियो। किए बनाए हजरत सैयदना हसन बिन साबित तो फरमाए। हजरत हसन बिन साबित शायर, दरबारी शायर, मदीने वारे जे दरबार जो शायर हुयो। सो तो चवे वा अहसनु मिनका लम तरक़तु ऐनी। सुभान अल्लाह। वो जो मौलवी चवे तो नबी असां जड़ो आ, इयो शेर पढ़ी वुजू भजी तो पवे। चवे तो नबी असां जड़ो माज अल्लाह, पर हजरत हसन तो फरमाए व अहसनु मिनका लम तरक़तु ऐनी व अजमलु मिनका लम तलिदिन निसाउ। ओ मुझा महबूब तो मुस्तफा जड़ो मुझी अख कदे डिठो ही कोने को। किया दिसंदी मुझा महबूब तो जड़ो के मां जड़ियो ही कोने। ईमान तो जवा हसन बिन साबित नबी जी दरबारा मुस्तफा है, महबूब हेठ वेठा है न, हसन मिंबर ते वेही या शेर तो पढ़े। वरी चो सुभान अल्लाह, चो हसन चो
पढ़ हसान नात पढ़ नबी तो फरमायन हसान मुझी नात पढ़ दुश्मनन जे सीनन ते उमर जा तीर तलवारूं एड़ा घाव न कंदा आहिन जे तुंहिंजा शेर मुझे दुश्मन जे सीनन ते घाव वरी जो सुभान अल्लाह व अहसनु मिनका लम तर क़त्तु ऐनी व अजमलु मिनका लम तलिदिन निसाउ के मौत जो जड़ियो ही कोने को जो नजर अचे खुलिक़त मुबर्रअन मिन कुल ऐबिन कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ वरी जो सुभान अल्लाह महबूब अल्लाह तोखे हर ऐब खां पाक करे छॾियो आहे जे शइ जो न नालो ऐब आहे शइ जो नालो आहे हाणे इन हिकिड़े शेर में हज़रत हसान जमाल मुस्तफ़ा समेटे छॾियो आहे सुभान अल्लाह चए थो जंहिं शइ जो नालो ऐब आहे ऐब चाहे वॾियूं अखियूं हुजण ऐब आहे कद जो डिघो हुजण ऐब आहे कद जो नंढो हुजण ऐब आहे मुंहं जो वेकरो मुंहं जो डिघो हुजण ऐब आहे कन वॾा हुजण इहो बि ऐब आहे नक थुल्हो हुजे इहो बि ऐब आहे ॾंद ॿाहिरि निकितल हुजनि या फिदा हुजनि त इहो बि ऐब आहे आवाज़ सुठो नाहे इहो बि ऐब आहे इल्म नाहे हुस्न आहे पर इल्म नाहे इहो बि ऐब टंग का मंडोआ रोंडोआ वार लही वने मथो गंजो थी वने इहो भी ऐब हजरत हसन तो फरमाए मुझा महबूब जे शे जो नालो ऐब अल्लाह वा शे तो में रखाई नाहे तोखे त रब बे ऐब बनायो आहे हरि जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेऐब नबी मां ऐब गोलण का इंसाफ जी गाल आ बेऐब नबी मां तू वे मुर्शिद दिलबर साईं फरमायो साईं तू तर्जुमानी कर हसन बिन साबित जी जे दो ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे जले तो तोली चपन के चोली खंडू आई माखियों मक्खन तो घोली आहे मोती माणिक अखर अखर आहे मोती माणिक ये तके जो जमाल तुझो खुदा बनायो खुश साल तुझो सजन खां साईं हयात आई सजन खां साईं हयात घटियो न तुझो शबाब आहे वाह दिल पर सही तुझे लफ्ज़न ता कुर्बान मानू जो हुस्न आए जिए जिए जवानी गुजरंदी सूह मोकलाईंदी वेंदी आहे ना भाई चेहरे जो हुस्न कुराड़ पईंदी गुंज पइजी वेंदा कारी दाढ़ी अच्छी थी वेंदी सही मुझा हद कमजोर थी वेंदो हथ पिया ॾकंदा
जेका शे जवानी में मानू खाए तो कुराड़ पे में दंद भजी पवंदा अखियुनि जो नूर हलियो वेंदो उम्र गुजरण सा हर इंसान सा ही हर इंसान ही इंसान जी फितरत ही पर कुर्बान मुझा लजपाल निशानता जिया जिया उम्र गुजरंदी वही तिया तिया मुझे नबी जो हुस्न वधंदो वियो वधंदो। हजरत अनस बिन मालिक तो फरमाए साईं जन जी 63 साल जमार हुई ज़ाहिरी जिंदगी में विसाल फरमायो है 7-8 वध में वध वार मुबारक सुहारी में सफेद आया हुआ नबी सोने जी सुहारी मुबारक कारी हुई कदे सफेद वार भी कोन आयो पर जड़े तेल हणंदा हुआ सुहारी ते तो वे अच्छा वार भी नजर कोन इंदा हुआ तेल में लिकी विंदा हुआ। सुभान अल्लाह मुझे नबी में ऐब अल्लाह रखायो ही कोन हुयो जो मता को मानो चवे तो नबी में को ऐबा रब फरमाए मुझा महबूब रखाइंदस जो खलकल इंसान तो मुस्तफा के खलकण वारो मा अल्लाह पान आया वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब दुनिया वारा जे वट जेतरो इल्म हुंदो वो उन मुताबिक शे ठाईंदो मिसाल तो बिला तशबीह बिला मिसाल रखणा वाड को कम तो करे खट ठाईंदो हाने उन के जेतरा मानू पैसा दींदो उन मुताबिक वा शे ठाईंदो तकड़ तकड़ में बाहू ठाईंदा आहिनि साईं मुझा पावा ठाईंदा आहिनि रखण साईं मुझा शयूं ठाहींदा आहिनि उहे को पैसा भला ॾे त हाणे वञो हाला में त जंड्रीअ लथल पावा मिलंदा आहिनि जंड्रीअ लथल उन ते डिज़ाइन हूंदी आहे हाणे इहो रखण उनके चवंदो जंड्री लथल पाव ठाहे ॾे त उहो बि ठाहे ॾींदई सादो चवी त सादो ठाहे ॾींदई जल्दी टुटण वारो कच्चे काठ वारो छो त उहो कारीगर आहे उनखे ख़बर आहे हीअ शइ कीअं ठहंदी हिकड़ो कुंभर मट तो ठाए दिलो तो ठाए उनके खबर आ त पत्थर जी शे मिट्टी जी शे कीअं थी आ उनके तराशींदो घड़ींदो ठाहींदो उनके सुणे नमूने सां पोइ सुठी ठाहे या बुरी ठाहे मर्जी वारो आहे बिला तशबीह बिला मिसाल मिसाल रुगी समझाइण जे लाइ हूंदो आहे दुनिया जी मिसाल अल्लाह जी कुदरत सां ॾियण जाइज़ न आहे पर इंसान जी सोच अप्रोच जेका आहे उहा उन जाइ ते पहुची नथी सघे उन जे करे मिसाल ॾियण ज़रूरी आहे अल्लाह जे लाइ मिसाल बयान न कबो पर मदीने वारे साईं जी तख़लीक़ पई थिए जोड़ण वारो अल्लाह हुआ इंसाननि खे ठाहिण वारो केरु आहे माण्हू खे कंहिं ठाहियो अल्लाह ठाहियो सूरतूं अल्लाह ठाहियूं रब फरमायो बाना तुझे खबर ना है तुझी हैसियत छा है तू रब जे सामू डाढ मुर्सीदो करी तो के मुंह इकड़े नापाली त पानी जे कतरे मा ठायो अलम यको नुतफतम मिन मनी युमना नापाक पानी जे कतरे मा तो के ठायो मां जे रहम में तुझी सूरत ठायुम तुझो चेहरो ठायुम तुझे जिस्म के ठायुम हड के ठायुम हड जे मथा गोश्त चाढ़ियुम गोश्त जे मथा चम चाढ़ियुम चम जे मथा वार ठायुम यो कुदरत वारो मां ॾिसो न मां जे पेट में इंसान जी तख़लीक़ केॾी सुहिणी थी थिए इहो डॉक्टरनि खां पुछा कयो तव्हां मेडिकल साइंस जे ॿार ठहंदा आहिनि उन्हनि जे मेडिकल साइंस जूं यूनिवर्सिटियूं आहिनि उते इहे सैंपल रखिया आहिनि पिया पहिरें महीने हीअं ॿार हूंदो आहे ॿिए महीने हीअं ॿार हूंदो आहे टे महीने चौथे महीने 9 महीने ठही तयारु थी पवंदो आहे लुॾंदो आहे भटकंदो आहे उन जे लाइ ॿार जे लाइ माउ जो पेट वॾी दुनिया हूंदी आहे उन में अल्लाह ताला ॿार खे तख़लीक़ कयो आहे सुभान अल्लाह तव्हां सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि जे अल्लाह सभिनी इंसाननि खे ठाहियो कंहिंजी सूरत केॾी सुहिणी के गोरा ठाहियईं के कारा ठाहियईं के अच्छा के कणके रंग बादामी रंग वारा कंहिंजूं अखियूं कारियूं ठाहियईं कंहिंजूं शेरियूं ठाहियईं कंहिंजा वार वॾा ठाहियईं कंहिंजो नक थुल्लो ठाहियईं कंहिंजे चेहरे खे हुस्न ॾिनई कंहिंखे बुछड़ो बनाई ठाहिण वारो अल्लाह हिकिड़नि जा मुंहं ॾिस त ॾिसण में ॻाल्हि चवंदी त ॾिसांसि न हिकिड़नि जा मुंहं अहिड़ा वरी हिकिड़नि जा मुंहं अहिड़ा हूंदा त ॾिसांसि वेठो दिलि भरंदी कोन्हे मोहब्बत थी वञे मुर्शिद सां मोहब्बत आहे हर कंहिंखे कंबर वारे सां मोहब्बत आहे कंहिंखे दिलबर साईं सां मोहब्बत आहे वेठा हूंदासीं चवंदासीं त मुर्शिद जो मुंहुं वेही ॾिसूं कलाक जा कलाक गुज़री वञनि फ़क़ीर दरगाह ते वेठा आहिनि मुर्शिद जे मुंहं खे वेठा अब छा थो मिले सुकून थो मिले हाँ न दिल के सुकून तो मिले तॾहिं मुर्शिद जो दीदार था कयूं
सजी दुनिया जा मुर्शिद एक पासे मुझे नबी जी एक झलक बेमिसाल वरी जो सुभान अल्लाह जे अल्लाह ये हुस्न ठाया रब के ख़बर आ तो रब के ख़बर आ त चेहरे जी सूह कीअं ठाहिबी आ अल्लाह के ख़बर आ त कीअं रंग केड़ो माण्हू जे मुंह ते भलो लगंदो आ केड़ियूं अखियूं चेहरे ते सुठियूं लगंदियूं हिन केड़ा चप चेहरे ते भला लगंदा हिन केड़ो मुंह सुणो लगंदो आ उन पूरी जग के तखलीक कयो उन जग में वारे साईं के पैदा कयई लजपाल नबी जो हुस्न जोड़ियई कायनात ॾिठो न महबूब को अग पैदा थियो न नबी जड़ो को बाद में पैदा वरी जो सुभान अल्लाह को खलीलुल्लाह आयो को कलीमुल्लाह आयो पर मदीने वारो साईं आयो त हबीबुल्लाह बनजी कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह जात सबनी का मिठे मोहम्मद जी भलारिया जात सबनी का सुने सैयद जी भलारिया तड़पंदो सोई सजन लायो मिर्सा रिया मुझे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया मुझे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल पढ़ो नबी दे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह पर मुअज़्ज़ पे कयो त माण्हू जा हुस्न विंदा है न मोकलाए आस्ते आस्ते केडो सोनो होजे केडो हसीन होजे हुस्न आस्ते आस्ते खत्म थी विंदो आ पर ज़माना गुजरी विया मुझे नबी जो हुस्न अञा तरो ताज़ा है अल्लाह जे कुरान फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूब जिए जे ज़मानो गुजरंदो पेरी घड़ी का इंदर घड़ी में तुझो शान अञा वधाई अञा तुझे शान में इजाफो कंदुस तो जैसा ऐसा दिल लाती जे नबी सा लौ लाती त देखे वो अल्लाह ज़ाहिरी बातनी हुस्न दई छदींदो आहे उसने मुस्तफा जे ॾिठो सो कमाल वारो थी वियो एड़ो हुस्न अल्लाह ॾिठो ॾिनो एड़ो जमाल अल्लाह ॾिनो हनी वारो रब जे हबीब अरबी मुजीब के जे हिक दफो ईमान जे हालत में ॾिठो उन जे मथा जहन्नम जी बाहि हराम थी वेंदी आहे साहबी चवंदा आहिनि ये नमाज में बीठा हुंदा हुयासीं अचानक साईं जो गुज़ो असां का नमाज विसरी वेंदी हुई नबी जे जमाल के तकींदा रहंदा हुया आखिरी अयाम हुया साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी जिंदगी जा आखिरी जेके 3 ॾिहाड़ा हुया उन्हनि 3 ॾींहनि में जेके नमाज़ूं आयूं से नबी जे मुसले ते अबू सिद्दीक पढ़ायूं हुयो के पढ़ायूं ॻाल्हायो अबू बकर जो नालो अचेव तो वॾे आवाज़ सां चओ सिद्दीक अकबर वज़ाता जी सहाबियत खुद कुरान बयान कई आहे अल्लाह जे हबीब
बजेला कुरान में रब फरमायो जड़े गार में होया रब फरमायो सानी यसनईन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। बिन मजा बियो जने पंहिंजे साहिब के चई बिन मजा बियो यानी के मदीने वारो साईं पंहिंजे साहिब के चई यानी अबू बकर के चई गम न कर इन्नल्लाह माना अबू बकर दिलगीर न थी अल्लाह तो सब गड्डुआ मूसा बि गड्डु आहे। सुभान अल्लाह। तेरा हदीस बयान केम जे हिकड़ो दफो साईं करीमन के ईमान जी हालत में डिठो उन जे मथा जहन्नम जी बाह हराम उन जे मथा जहन्नम जी बाह हराम आहे वो दोज़ख में विंदो ही न इन जे करे साहबी जन्नती आहिन। हिकड़ी झलक दिसण वारो जन्नती बनजी वने दोज़ख का निजाली वने पर जडे मुके अबू बकर जो शान तो याद अचे गारे सोर में हुया टे रातियों गुजरी वियो न को मलाइक आयो न को जिन आयो न को इंसान आयो अखियों अबू बकर जो हिन जमाल मदीने वारे साईं जो आहे। ॾींहं गुज़री विया रात बि ॾींहं हुयो पेपरी बाई ट्रेपरी बाई इशा बाई मगरिब बाई तहज्जुद बायो इशराक बायो अवाबीन जो वक्त आयो चाश्त जो वक्त आयो सिज लहर जो वक्त आयो सिज उभरण जो वक्त आयो चंद्र जे चमकण जो वक्त आयो तालन पिया पर वाह सब गुज़री विया हिन टिन ॾींहंनि ताईं हिक अख अबू बकर जी हुई चेहरो मदीने वारे साईं जो हुयो। अज जो को मवाली उठी अबू बकर सिद्दीक जे शान में घट वध गालाए हे मवालो जी सहाबियत जो इनकार करे कुरान फरमायो तवां जी सहाबियत न मनण जे करे अबू बकर जी इज्जत न घटविया। अरे एक दफो दीदार मुस्तफा करण वारो जमाल मुस्तफा तकण वारो जहन्नम का छुटकारो पाए वने वाह शान अबू बकर जो गड्डुआ त वञ मदीने में अज मज़ार में भी नबी सां गड्डु आहे। वरी जो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो हुयो साईं सां गॾ गार अंदर वो आशिक सुनो सीकत भर अज ताईं बि गॾ मज़ार अंदर अज ताईं बि गॾ मज़ार अंदर ओह बचे के नबी जे नज़ारन जी ओह बचे के नबी जे नज़ारन जी सिक सीने में रख प्यार महबूब जे चई यारन जी सिक सीने में रख प्यार। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अबू बकर इमामत जे लाइ बीठो आहे उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं मुंहिंजे नबी सोने जो विसाल अक़दस थियो हुयो ॿिपहरी निमाज़ साहबी चवनि था ॿिपहरी अबू बकर पढ़ाए पियो हीअं क़िबले ॾे मुंहुं आहे सभिनी साहबा जो मदीना मुनव्वरा में काबो शरीफ उत्तर हिन हीअं ॾखिण पासे काबो आहे हीअं साहबी निमाज़ सां पढ़नि पिया ऐं हीअं ओभर वारे पासे मदीने वारे साईं जो हुजरो हुयो हुजरे आयशा जिथे महबूबन जी मज़ार आहे। अल्लाह कंदो हे अखियूं हली उन हुजरे जो दीदार कंदियूं अल्लाह कंदो साईं जो दीदार हली कंदासीं मदीनो ॾिसंदासीं अल्लाह कंदो महबूब जे कदमनि में निमाज़ पढ़ मिलंदी। सुभान अल्लाह। ये हुजरो पाक आहे उनके पर्दो लड़कियल हुयो साहबी चवनि था असां निमाज़ में बीठा हुयासीं अचानक हुजरे शरीफ जो पर्दो चुरियो पर्दो जो हिलियो आवाज आयो सरसराहट जो आयो पर्दे जे चुरण जो आवाज
आयो असा बीठा नमाज में आयो साहबी चंदा नमाज विसरी वई असा का रकातू विसरी वियो क़याम विसरी विया हड़नी जा चेहरा मुड़ी नबी जे दरवाजे के तकड़ लगा हिने अखियों नबी जे चेहरे के वाझाण जेला वधियो हिन एडी गुजरी विया हिन साईं जो दीदार न थियो आ अरे मौलवी चवे तो कदह खोते कचर जो ख्याल अचे नमाज कोन भजनी नबी जो ख्याल अची वने नमाज भजी पोनी अरे मुल्ला है तुझे ईमान ते है तुझे अकीदे ते हे अबू बकर जी नमाज आ हे उमर जी नमाज आ हे उस्मान जी नमाज ने मुर्शिद मौला अली जी नमाज चौथा नमाज में बिठायो असा के नमाज याद न रही आ सीना फिरी विया चेहरा फिरी विया ये नबी जे चेहरे के तकने लगा सी पर्दो जो हटियो जी कुरान रहल ते खुलियल होंदो आ कुरान जो हुस्न होंदो आ असा जो डिठो सी त नबी जो चेहरो भी इए चमकी रहो आहे नमाज में न चेहरो फिरी वने तो नमाज मकरू थी वेंदी सीनो फिरी वने तो नमाज भजी पवंदी आलिम वेठान पुछा कयो नमाज में है नहीं किबले दे मुंह कयो बिछाई जा हिय चेहरो सीनो काबे का थोड़ो फिरी वने नमाज भजी पवंदी वरी वराए का नमाज पर चेहरो कंध फेरी कंध सिर्फ तो इन सा मानू जी नमाज मकरू तहरीमी थी वेंदी दोबारा नमाज पढ़ी सवाब कोन मिलंदो साहबी चवंदा चेहरा भी फिरी विया सीना भी फिरी विया नबी सोने के जो डिठो सी त मुरकन वरी जो सुभान अल्लाह साहबी चवंदा तो हुजे चेहरो अखियुन आडो मन ठार मिठल तुंहिंजो ओ हुजे चेहरो अखियुन आडो मन ठार मिठल महबूब तुझो चेहरो अखियुन आडो हुजे ओ मुझा सुण हबीब तुझो मुखड़ो अखियुन आडो हुजे जिंदगी गुजरी वञन मुझा महबूब असांखे जिंदगी जी परवाह नाहे बस शाल तू राज़ी रही हजरत हैदर करार मौला अली फातिह खैबर खा के पुछा कई बुधा नबी जो चेहरो केॾो हसीन हुयो साईं जे जमाल जे बारे में तू छा तो चवी देखे जी फतवा नाहे हे सुनन तिरमिज़ी आ ऐ फरमान मौला अली जो आहे अबा जे गोली ते ओ हक्का कलायो हनी वारो नबी जे बराली जे को चयो सो हक चयो होंदो या माज़ल्ला गलत चयो हबीबन फरमाया अली माल हक वल हक माल अली अली हक सा होंदो ऐ हक अली सा गत होंदो हां ना बा अली हक सा होंदो हक अली सा गत होंदो अली माना अबू बकर साहिब माना हक अबू बकर सा गद्दा अली उमर सा गद्दा तमर सा गद्दो आहे तने त अली गद्दा है ना हिते फैसलो करण वारो अली ऐं असां सुन्नी अली सा मोहब्बत रखण वारा जेको फरमान अली जो असां चयोसीं उन में को शक शुबो आहे ही न जेको अली जी गाल में शक करे असां जो अकीदो आ सो बेईमान आ अली हम सां गॾु हूंदो आ सुनन तिरमिज़ी जी हदीस हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी आ सो तो फरमाए साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हां जे विसाल अक़दस का बाद में मदीने में मुनाफिक घणा थी विया बज़ाहिर दाढ़ी पटकाब हुया हाने खबर केर पवे त मुसलमान केरा मुनाफिक केरा तो फरमाए अंसारिया अबू सईद अंसारिया चे तो असा अंसारी साहबी छा कंदा हुयासी जो हिय वेहंदा हुयासी दिसंदासी हाने मुनाफिक मोमिन गड्जी विया है पो वेही मौला अली जो जिक्र कंदा हुयासी न चयो सुभान अल्लाह चे तो अली जो जिक्र कंदा हुयासी त मोमिनन जा भी पौंदा हुया
ये जो दिसंदा होयासी त मुनाफिकन जा मुंह चिपा थी वींदा होया समझी वींदा होयासी मोमिन केरा मुनाफिक केरा। वो अबू सईद खुदरी वारो तरीको अज ताई जहान में हले पियो अली जो जिक्र बुधी मुनाफिकन जा मुंह खराब थी वींदा आहिन इन आशिकन जा मुंह बहकी पौंदा आहिन। पांचे घरा गाल कई हुजे ता चो त साईं मिठल पांचे तरफा तो चवे गाल आए हदीस जो किताब सुनन तिरमिजी शरीफ अबू सईद खुदरी फतवा देनिया साहबी रसूल जलीलुल कदर साहबिया मन्नो पवंदो त अली जे मोमिनन के वा गाल वणंदी। अली बुधा नबी के किए दिठई जे तो इज़ार आई त इला वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे तू मुझे महबूब जे चेहरे के दिसंदे ओ पुछण वारा जड़े मुझे नबी जे मुखड़े जी ज़ियारत कंदे त इए चवंदे त मार आई तो मिसल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कत्तो बादहु वला कबलहु न को अगु कदे साईं जड़ो डिठो अथम न मदीने वारे साईं जड़ो पोए कदे डिठो अथम। दुनिया महबूब जो मिसाली कोने को अली तो फरमाए छो तो मुझे नबी जो जमाल एडो कमाल वारो या अली जी फतवा बुधई अबू बकर जो तरीको बुधई नमाज में महबूब जो चेहरो पियो दिसे हिकड़ी गाल वरी बुधाया जिले अमीन बुधाइया अल्लाह के अर्ज की मौला मुके इजाजत दे त दुनिया घूमी अचा दिसा केर भलो आ। हजरत जिब्रील अमीन साईं करीमन वट आयो अचे अर्ज कई खसाइसुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सुयूती या हदीस आंदिया हजरत जिब्रील अमीन आयो अचे अर्ज कई या रसूल अब तो मशारिकल अर्द व मगारिबहा ओ मुझा सोना हबीब जमीनुन जा मशरिक मगरिब घूमी आयो आया ओला पर उत्तर दक्षिण चैनी पासे फिरी आयो आया मुझा महबूब न तो चेहरो को डिठो अथम न तुझे बचड़न जो को डिठो अथम न तो चेहरो को जमीन ते आयो आ न तुझी आल जेड़ो के जो घरानो जमीन ते पैदा थियो आ। तू तो जवी तो नबी असा जेड़ो मां तो चाह दो तू हसन हुसैन जेड़ो को गोले देखार तू तो हसनैन करीमैन गोले सकंदे मुझे महबूब जो मिसाल त अन्या परे जी गाल वरी जो सुभान अल्लाह बस गाल खत्म थी वे। हजरत पीर मेरे शाह साहब जो फरमाए कोई मिसल नहीं ढोलन दी यारो कोई मिसल नहीं अरबी दी चुप कर इथे जा नहीं बोलन दी चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दी। सुभान अल्लाह तवाजे दिल में अज तकरीर जो कुछ झलक ताके देखारी नबी जे शान भला सच्ची बुधायो कुछ शौक पैदा थियो त असा के दीदार थे दिल सा जवाब जो दिल सा बात सा न कुछ शौक पैदा थियो त असा के साईं जो दीदार थे सब जवाब जो सब गालायो तवाजे पैदा थियो त शल अल्लाह असा जे अखियुन के साईं जो दीदार कराए। सुभान अल्लाह जे साईं जो दीदार चाहो था हने वारो जे मदीने वारे साईं जो दीदार चाहो था त अचो तवा के दस तरीको बुधाया तो अमल करण तुझो कमा जे अमल कंदे त इंशाअल्लाह साईं जा दीदार थी भी नहीं।
महबूब जो दीदार को सस्तो नाहे का जड़ी तेड़ी गाल नाहे। हबीबन फरमायो जे मुखे ख्वाब में डिठो मन रआनी फिल मनाम फकद रआनी। जे मुझे निंद में ख्वाब में डिठो नजर के हकीकत में मुझो दीदार कयो आहे। हदीस के असांजा सुन्नी अहले सुन्नत वारा या मसलक देवबंद वारा अहले तशय्यो वारा सब मञनि था नबी सोनो हयात आहे। हिकड़ा कुछ आहिनि बदबख्त जेके चवंदा त नबी सोने जो दीदार न थींदो बेईमान आहिनि, पर मसलक देवबंद वारा बि मञंदा आहिनि। उन्हनि जो त फतवाउनि में लिखियो अथनि, उन्हनि जे पंहिंजे मौलवियुनि जे थानवी जेको अशरफ अली थानवी आहे देवबंदियुनि जो हकीमुल उम्मत आहे, उन लिखियो आहे त असांखे मदीने वारे साईं जो दीदार थियो आहे। पाण लिखियो हाणे सची या कूड़ो उन्हनि जो हिसाब किताब माना उहे बि मञनि था सभई वो दीदार उन जेके मदीने वारे साईं जे ॾिनल राह ते अमल करण वारा थींदा। ओ मिठा तू ज़बान सा गंदगी गालाई, अखियुनि सा बुराई दिसी, अखियों पंहिंजो गुनाहन में विझी पंहिंजे अखियुनि खे पलीत बनायो वेठो ही। गुनाहन में मोबाइल ते फहश फिल्म अखियुनि सा परावा नंग निहारींदो वती ऐं वरी तालिब नबी जे दीदार जो थी त हरगिज़ या नेमत न मिलंदी। ओ मिठा या नेमत उन्हनि खे मिलंदी आ जेके पंहिंजे अखियुनि खे पाक रखंदा आहिनि। हे मुझे नबी जो दीदार को सस्तो सोतो मामूली गाल नहे। बुजुर्गन फरमायो आज को हिकड़ो दफो मुझे नबी जो दीदार करे उनके अल्लाह ताला पंहिंजे वलियन में शुमार करे छॾींदो आ। तू पान सुधार, अखियुनि जी हिफाजत कर, ज़बान जी हिफाजत कर, पंहिंजे नफ्स खे कर, पोइ सॾड़ो कर। सॾ हिकिड़ो दफ़ो कंदे 10 दफ़ा जी जा जवाब। हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इए लिखियो आ त एड़ा बुजुर्ग मूं ॾिठा आहिनि जिनजो अहिड़ो को ॾींहुं खाली नाहे, अहिड़ी का रात खाली नाहे जे रात में उन्हनि साईं जो दीदार न कयो हुजे, बल्कि सुजागी जी हालत में हिननि अखियुनि सां महबूब जो दीदार कंदा। हजरत ख्वाजा पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी हजरत ख्वाजा अहमद रिफाई रहमतुल्लाह अलैह 70 वलियन जे टोले सा हज पढ़न जे ला विया हुया। वरी मदीने पाक आया, महबूब जे शहर में आया, सलाम पढ़न जे ला मवाजा शरीफ जे सामू अचे बीठा। पीराने पीर भी गड्डो हुयो। हजरत ख्वाजा अहमद रिफाई रहमतुल्लाह अलैह अर्ज कयो या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब घर वेठे त रोजानो दीदार कराईंदा आहियो, रोज जमाल ॾेखारी। मुंहिंजा महबूब अॼु तुंहिंजो बच्चो अहमद रिफाई तो वटि हली आयो आहे, तुंहिंजे दरवाज़े ते तुंहिंजो महिमान थियो आहे। हबीबा अॼु हथ मुबारक जो त हथ मिलाया, हथ ते चुमी ॾिया। हज़रत ख्वाजा अहमद रिफाई इएं जो चयो आहे सुभान अल्लाह, मवाजा जा दरवाज़ा खुली विया, नबीअ जो हथ ज़ाहिर 70 वलियन ॾिठो बशमूल पीराने पीर जे। हजरत ख्वाजा अहमद रिफाई सां नबी हथ में मिलायो आ, प्यार भी ॾिनो आहे। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह ठट्टे वारो मखदूम मोहम्मद हाशिम मज़ार अक़दस ते हाज़री जे ला वियो आहे। पढ़ी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, गदी चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। रहमत भरे नबी जे मथा हजरत मखदूम मोहम्मद हाशिम सलाम जो पढ़ियो आ त मज़ारे अक़दस मां आवाज आयो वालैक सलाम वालैक सलाम या मोहम्मद हाशिम, ओ मोहम्मद हाशिम तोखे भी सलाम हुजे। मोहम्मद हाशिम ॿिया बि बीठा हुआ पासे में, उन्हनि चयो त सलाम जो जवाब असां खे मिलियो आहे।
सभिनी चयो हो चवे मूंखे मिलियो आहे खुश नसीबी आहे नबी जो सलाम जो जवाब दे केडी वरी खुश नसीबी आहे सभिनी चयो चिंत हो चवे मूंखे सलाम जो जवाब मिलियो आहे हो चवे मूंखे सलाम जो जवाब मिलियो आहे सुभान अल्लाह हजरत मद हाशिम फरमायो बा असां बि साॻिया आहियूं नबी परे नाहे साम्हूं वेठो आहे वरी सलाम था कयूं फैसलो साईं फरमाईंदा सभिनी वरी सलाम पढ़ियो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह आवाज आयो वालैकुम या मोहम्मद हाशिम ततवी ओ ठट्टे वारा मोहम्मद हाशिम तोते सलाम हुजे फैसलो भी मुझे साईं पान फरमाए चलो मुझो नबी जिंदा हयात है मुझो लजपाल नबी कुर्बदार नबी हयात पंहिंजे उम्मतन ते करम कंदा आहिनि हिकड़ी औरत हुई औरत हिय साईं करीमन वटि आई या रसूलल्लाह मुझो पुट गुम थी वियो आहे मुझो बच्चो ॾिठो तो साईं ने फरमाया मां साईं खबर ना तुझो पुट किथे आ औरत निकती केॾीमहिल हुन गली में पई वञे मदीने जी केॾीमहिल हुन गली में पई वञे पाण खां बेहाल मथो उघाड़ो आ रड़ियूं दबा मुझो बच्चो के ॾिठो आ साईं करीमन जो न औरत के ॾिठो मुझे नबीअ जे अखियुनि मां लुड़क वही आया रोअण लगा अर्ज कयो या रसूल अल्लाह पुट हुन जो गुम थियो आ रो तव्हां था कहिड़ी ॻाल्हि तव्हां खे रोआरियो आ मुझे नबी फरमायो इन औरत जो हाल ॾिसी मूंखे क़यामत जो ॾिहाड़ो याद आयो आहे ओ जे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जे हीअ औरत मदीने जे गलियुनि में पंहिंजे बच्चे खे तलाश थी करे मां हशर में पंहिंजे उम्मत खे ईअं तलाश कंदुसि केडी मल हौज़े कौसर ते विंदुस केडी मल पुलसरात ते विंदुस केडी मल जहन्नम जे दरवाजे तलाश कंदुस मता मुझो उम्मती ये पुलसरात ता गुजरंदो ओदी मल अर्ज कंदुस या रब्बे उम्मती मौला मुझो उम्मती थे पारुकार जैसे सुभान अल्लाह एड़ो करीम नबी एड़ो मेहरबान नबी वरी तू एड़े नबी जो बेहयाई जा कम करी यार गुनाह जा कम करी नबी जी बेफरमानी करे हैफ तुझे हालत एदा मस्जिद मा अजान जो आवाज अचे अचो नमाज ते तू कचहरन में बैठो ही दारुल तताकुल में बैठो ही दुनिया जी गुफ्तगू में बैठो ही हलाल कमाई तो खान थी पुजे ज़बान सा कूड़ गलाई दो वती खुर सा गुनाह कंदो वती वरी सदाई नबी जो आशिक छो ओ मिठा इने प्रकारे साईं जो दीदार न थींदो आ नबी उन्हनि ते करम कंदो आ जेको महबूब जी सिक सीने में समाईंदा पाणे ईंदम होत बऊं अग भरी थिया मता चवे बलोच जो कमीनी माकी न छो ओ मिठा एड़ा अमल न कर जो तोखे साईं जे सामो कंध झुकाइणो पवे मुझे लजपाल नबी जे सामो ॾिठो थियणो पवे एड़ा अमल कर एड़ो साले सदोरो थी जो मुझे नबी जे हुजूर में अची बल्कि साईं पाण फरमाइन त मुझा उम्मती ओरे हाथ गले लाया जो तू मुझी सुन्नत ते अमल करे आयो है तो सुन्नत पुजे न थी दाढ़ी तोखे न थी वणे मथो घाड़ो कयो वती ज़बान सा घट वध गाल्हाईंदो वती मस्जिद जो पंधड़ तो थे गुनाहन दे दिलेर थी वनी परावा हक खाइण जे ला झेड़न फसादन जे ला तू तैयार लगो बैठो ही फसादन नहीं झगड़न में तू अग भरो नेकीअ जे ला को वेझो न थो अचण चाहे ओ मिठा ओ मुसलमानो ए मुजा भाईरो हनिया वारो अज वायदो कयो जेका बाकी जिंदगी सब लजपाल नबी जे सुन्नत जी ताबेदारी में गुजारींदासी अमल कबो कि न कोन कबो वातीउल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून अल्लाह उन जे रसूल जी इताअत फरमा बरदारी कयो त तवा जे मथा रहमत फुड़ो मींह वसायो वेंदो
अज मानू दुआऊं घुराइंदा आहिनि। मां माण्हुनि सां वास्तो आहे, साईं दुआ घुरो, कर्ज वकोड़े विया, परेशानियूं अची वियूं, पघार खणी था अचूं, पूरी नथी पवे, ज़मीन तां अन्न लथो आहे, पूरी नथी पवे, साईं दुआ घुरो, औलाद नथो थे, घर में झगड़ा थी विया, फसाद थी विया। ओ मिठा ये फाइदो, ये कीसा, ये रिसूं, ये साईं मुंहिंजा परेशानियूं कर्ज मर्ज तॾहिं पिया आहिनि जो असां पंहिंजे नबीअ जी सुन्नत खे छॾे ॾिनो आहे। घर में राग रंग आंदासीं, टेलीविजन जो आवाज आयो, म्यूजिक जो त आवाज आयो, असांजे घर में कुरान जो आवाज न आहे। हर घर में म्यूजिक जो आवाज, वञ न गली मां गुज़र, होॾां अज़ान ईंदी पई तॾहिं बि म्यूजिक जो आवाज बंदि न थी आहे कि न ग़लति थी चवां? हर हथ में मोबाइल आहे त उन में वेही कुरान पढ़, उन में वेही आलिमनि जी तकरीरूं ॿुध, कुझु नसीहत पिरा। मिठा मिठा कहिड़े प्रकार तोखे नबी जो दीदार थींदो, कहिड़ी हैसियत सां तूं नबी जी फात में उम्मीद रखियो वेठो आहीं जो तोखे साईं जो तरीक़ो ई नथो वणे, मुझे महबूब जी सुन्नत तोखे नथी वणे, नबी जो फरमान तोखे नथो वणे। दिल ते हथ रख, जवाब जो हथ रखे ॿुधायो त असांजा प्रकार इन जे क़ाबिल आहिनि जो साईं जे साम्हूं कंध खणूं? केड़ा अमल कया आहिनि असां? मां पंहिंजे अंदर निहारिया, तव्हां पंहिंजे अंदर निहारियो, मां ऐबदार आहियां, तव्हां पंहिंजे गिरेबान में निहारियो। त अजीजो मुंहिंजा भाइरो, अमल सालिह कयो, नेक थियो, सदोरा थियो, साईं जे फरमान ते अमल कयो। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह जो कुरान तो फरमाए जेके ईमान आणे अमल सालिह कंदा आहिनि, अन क़रीब अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे लाइ करे छॾींदो आहे।